सतनाम सत श्री अकाल। एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद। जब आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी। सतनाम सत श्री ब्रह्म ज्ञानी कहे कहे रंग। ब्रह्म ज्ञानी कहे कहे रंग। ब्रह्म ज्ञानी के बसे प्रभु संगे। ब्रह्म ज्ञानी के बसे प्रभु संगे। ओ ब्रह्म ज्ञानी के बसे प्रभु संगे। ओ ब्रह्म ज्ञानी के नाम आधार। ज्ञानी के नाम परवार। ब्रह्म ज्ञानी सदा सत जागत। ब्रह्म ज्ञानी सदा सद जागत। ब्रह्म ज्ञानी हम बुद्धि त्यागत। ब्रह्म ज्ञानी हम बुद्धि त्यागत। ब्रह्म ज्ञानी के मन परमानंद। ब्रह्म ज्ञानी के मन परमानंद। ब्रह्म ज्ञानी के घरे सदानंद। ओ ब्रह्म ज्ञानी के घर सदानंद। आ ब्रह्म ज्ञानी सुख सहज निवास। आ ब्रह्म ज्ञानी सुख सहज निवास। नानक ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। नानक ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम। गुरु सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम।
सुखमनी वाला सुखमनी। श्री राम राम। साहब पंचम पातशाही गुरु अर्जन देव महाराजन रात भी वचन साहब में बुधिया से प्रभु रूप संत सृष्टि ते प्रभु को पोइ अगर सृष्टि तो कोई धार्मिक दुनिया में शब्द आहे तो वो संत जो आहे। संत मिलिया तो हर मिलिया अंतर रही न रेख। राम दुहाई सच कहूं साधु आप लेख। पान संत होया साहिब तॾहिं साम्हूं वारनि खे बि संत जो ई संबोधन करणु पए। टिन भेरनि में संत केर जंहिंखे पंहिंजे स्वरूप जो ज्ञान आहे। सदाई ब्रह्मानंद में आहिनि। असांखे पंहिंजी लख ॾियनि था त असली केर आहियूं। साहिब हिते ब्रह्म जी ॼाण या हर मानव चोले में असांखे रखणी आहे। हर जीव ब्रह्म ज्ञानी थी सघंदो आहे। हे ब्रह्म जो ज्ञान सत्संग में हले थो ब्रह्म ज्ञान या ब्रह्म जी ॼाण ॾियण लाइ त हले थो। असां सभु ब्रह्म आहियूं। भगवान गीता में खुद चई छॾियो आहे सभु कुझु ब्रह्म आहे। ब्रह्म दीसे बाणी में साहबनि चयो ब्रह्म दीसे ब्रह्म सुणिए। जेके ॿुधण में अचे थो इहो सभु ब्रह्म आहे। जेके ॾिसण में अचे थो सभु ब्रह्म आहे। सभु ब्रह्म दृष्टि आया। ब्रह्म ज्ञानी के एक रंग ब्रह्म जी ॼाण वारो सदाई उन हिक जे प्रेम में रतो रहे थो। प्रेम त अंदर जी शइ आहे। ॿाहिरों काथों ख़रीद करण सां मिलंदो कोन। जंहिंखे सिक चऊं सिक वारनि सां साहिब सदाई गॾु आहे। प्रेम में ई प्रभु आहे सिक में ई साहिब आहे। तो सदाई उहे उन प्रेम जे रंग में रता पिया आहिनि। ब्रह्म ज्ञानी के बसे प्रभु संग। जेकॾहिं उहे उन ब्रह्म में रता पिया आहिनि प्रेम में त प्रभु बि हुननि सां गॾु आहे। जेके प्रभु सां पाण खे गॾु जोड़े रखंदा प्रभु उन्हनि खे जोड़े रखंदो। प्रभु त असां सां जुड़ियल ई आहे तॾहिं असां आहियूं। हे ॿोले ॿुधे सभु प्रभु ई थो। छो असां पाण खे जोड़े रखूं त हो त सदाई जुड़ियो पियो आहे। श्री राम। ब्रह्म ज्ञानी के नाम आधार। ब्रह्म ज्ञानी खे हिकु ईश्वर जो ई आसरो रहे थो। आधार आसरो नाम ईश्वर। हे ऐश्वर्य जेकी परमात्मा जो प्रकट थियल आहे पाण मां प्रकट कयो अथई। उनखे जेको वर्ण कई बीठो आहे छो जो उन जी सता ते ई सॼो ब्रह्मांड बीठो आहे। उन वर्ण करण वारो जंहिंखे ईश्वर सॾियो वियो आहे। हर वक़्तु उन जो आसरो वठी रहनि था। जिथे किथे बस उहो ई उन जी रक्षा करे थो। ब्रह्म ज्ञानी के नाम परवार। ब्रह्म ज्ञानी जो नाम ही परवार आहे। भाव उहो नाम उहो करतार ठाहींदड़ जेको आहे जंहिं असांखे ठाहियो आहे। अॻ में असांजे ठाहिण खां अॻ में संसार ठाहियो अथई। असां सभ सां प्यार कयूं असांखे सभु को प्यार ॾींदो सभु को कमु ईंदो। इहो अखर रहंदो ई कोन त मुंहिंजो कोई कमु नथो करे मुंहिंजो कोई ॿुधे कोन थो। श्री राम। असां पाण में बि इहो गुण धारियूं जो सभिनी जी ॿुधूं त पोइ सभु असांजी ॿुधंदा। जेकी चाहियूं था असां उहो कयूं बस। प्रभु इहा सभिनी में समर्था बख़्शी आहे। छल असां कयूं।
बस मोट में असांखे साम्हूं वारे जो करण ई मिलंदो। ब्रह्मज्ञानी के नाम परवार ब्रह्मज्ञानी सदा सद जागत। जेके ब्रह्मज्ञानी पुरुष आहिनि सदा ही सावधान आहिनि और प्रभु जे विधान जे अंतर्गत रहनि था। होशियार होश खे यार बणाए हलनि था। हिते होशियार कंहिं ॿिए खे ठगण लाइ न, अहिड़ी होशियारी न, पर कहिड़ी होशियारी, पाण खे सावधान रखणो त असां कामनाउनि और वासनाउनि जे लहर में लुढ़ी न वञूं। हमेशा प्रभु जी भावना खे एतिरो बणाए रखूं जो कामनाऊं वासनाऊं दबियूं रहनि, असांजा मालिक बणिया रहूं। जंहिंमहिल ज़रूरत पए हिन शरीर खे उहा भुॻनि जी घुर्ज ॾियूं। श्री राम श्री राम श्री राम। पर उहे वासनाऊं कामनाऊं असांखे गुलाम न बणाइनि, असां मालिक बणिया रहूं। संसार असांजे लाइ ठहियो आहे। हे इंद्रियूं इन विषयनि खे कमु अचण लाइ असांखे परमात्मा ॾिनियूं आहिनि। मन में इच्छा प्रकट थियणो इहो मन जो स्वाभाविक आहे। मन आहे ख़्यालनि जो पुंज, इहो ख़्याल उथंदो पियो। श्री राम। बस त ज़रूरत मात्र हिन शरीर खे हलाइण जे लाइ उहे ख़्यालात उथंदा। बाक़ी त हिकु ओम शब्द बि हिकु ख़्याल आहे। सदाई उन में लॻा रहूं त सदाई मन खे संतुष्टि रहंदी। ज़रूरत मात्र उपयोग कबो। तंहिं लाइ इहा ई सावधानी सदा सद जागत, सदा ई हर वक़्तु जागनि था। सदा सद जागत ब्रह्मज्ञानी अहम बुद्ध त्यागत। ब्रह्मज्ञानी जी अहम बुद्धि, अहंकार वारी बुद्धि, अभिमान वारी बुद्धि राम। असां हमेशा ये ॿुध आया आहियूं। तन जो अभिमान, बल जो अभिमान, ज्वानी जो अभिमान, स्वरूप जो अभिमान, तंहिंखां पोइ कुल जाति पद अन्य अन्य न, मां इहो न आहियां। इहे हमेशा रहण वारा न आहिनि। शरीर में बल हमेशा रहण वारो न आहे। कंहिं महिल बीमारी लॻी कमज़ोर थी वेंदो, बीमारी ॿुढो करे छॾींदी आहे। ज्वानी में बि कंहिं महिल स्वरूप बिगड़ी वेंदो, कहिड़ी बीमारी अचे थी, मुहांडो ई बदिलजी वञे। राम राम। वॾा वॾा हीअं ॻाढ़ा हिंदाणा, हीअं खॾा ॾिठासीं बीमारी में। हीउ कहिड़ो अहंकार आहे। पद केसि ताईं आहे, धन केसि ताईं आहे। तंहिं लाइ मां जेको असली आहियां बसि उन आनंद में रहां। हे पंहिंजे वक़्त जे अनुसार प्रारब्ध अनुसार घटिबा वधबा पिया। संसार जो नालो ई घटि वधि आहे। बसि जेको नाम आहे उहो हिकु असां सदाई बणिया रहूं, जंहिंमें इन संसार जी घटि वधाई में असांजो मन घटि वधि न थिए। ब्रह्मज्ञानी अहम बुद्ध त्यागत। ब्रह्मज्ञानी के मन परमानंद। ब्रह्मज्ञानी जे मन में पंहिंजे ख़्याल में परम आनंद रहे थो, यानी प्रभु लाइ प्रेम रहे थो। बसि प्रभु में सदाई आनंद ई आनंद। जीअं प्रभु जो ज्ञान असांजे अंदर में रहंदो, हमेशा इहो ॿुधाइबो आहे, हमेशा ॿुधाइबो आहे। बसि आत्मा जे ज्ञान सां, ब्रह्म जे ज्ञान सां, ब्रह्म जे आनंद सां जीअं बणाए रखबो, मन में शांति बणी रहंदी, शांति बणी रहंदी, आनंद जी प्राप्ति थींदी। और साहबन त सुंदर जुमिलो ॾिनो, साध संग मिल करो आनंद। साध संग मिले करो आनंद। साधु जे संग में स्वरूप जो ज्ञान थो मिले। उन स्वरूप खे पाण खे टिकाए रखो। असां आत्मा आहियूं, असां उहे आहियूं, त मन में शांति रहंदी, आनंद जी प्राप्ति थींदी। साधन जे संग मां संग रस्तो मिलंदो। और अची करके जंहिंमहिल प्रभु जा गुण ॻाईंदासीं, साध कहिड़ो कमु कंदा, प्रभु जा गुणानुवाद ॻाइनि था। छो जो भॻवान पाण चई आयो सर्वश्रेष्ठ, मुनिन में श्रेष्ठ नारद। संतन जी लिस्ट खणबी, जॻाइण वारो नारद जहिड़ो ॿियो केरु थींदो हिन विश्व में। सजो खां वठी अॼु ताईं सदाई अमर आहे उहो संत। उनखे चए थो, हे नारद, वैकुंठ में रहंदे बि चएसि तो मां वैकुंठ में न आहियां। वैकुंठ में रहंदे भी वैकुंठ वासी धार्मिकता दुनिया में हमेशा ॿुधंदा आहियूं। इन हूंदे भी ॼण उनखे इनकार ई थो करे।
वैंकुठ में हूंदे बि चएसि थो मां वैंकुठ में न आहियां और योगिन जे हृदय में सदाई वसे थो। योगी उनखे पकड़ी बीठा आहिनि, तॾहिं त योगी आहिनि जो योग माना जुड़िया पिया आहिनि, पर उते बि चए थो मां योगिन जे हृदय में बि न आहियां। मां काथे आहियां जिथे मुंहिंजा भगत वेही करे मुंहिंजो गुणगान कनि था, मां उते आहियां। इन जे लाइ सर्व बैंकुठ साहबनि छा चयो, सभु शास्त्रोक्त आधार सां ज्ञान ॿुधल आहे। सर्व बैंकुठ मुक्त मोख पाए, सर्वई वैंकुठियूं मिली वञनि, कुंठा रहत। सत्संग असांखे कुंठा रहत करे थो, फ्रेश हिकदमि वॾी दिलि थी वञे। श्री राम। हे सॼो जहान, जंहिं जहान में गुण अवगुण सभु समाया पिया आहिनि, असां में समाइजी वञनि, जज़ब थी वञनि। न गुणनि जो अहंकार थिए, न विकार अचे, सभु जज़ब थी वञे। संसार छोटो पइजी वञे असांजे हृदय खां। सर्व बैंकुठ मुक्त मोख पाए, मुक्तियूं पाए मोख पाए, एक निमख हर के गुण गाए। एक निमख, श्री राम। हे जो मतिलब इहो न आहे त हिकिड़ी निमख छड़ी गाए, शुरू त निमख मां थींदो न। हे अख फुरक इहा निमख आहे, शुरू त हिक खां थींदो न भाई, हिकु भेरो बि गाए त हिक खां ई त शुरू थींदो। अनक राज भोग बॾियाई, हर के नाम की कथा मन भाई। मन खे हरि नाम जी कथा वणी वञे त ॼण अनेक राज भोग रस। अरे अखियुनि सां ॾिठासीं ॼण कथा थींदी हुई, जेका ख़ल्क वेठी हूंदी ॼण मुर्दो थी वेठी हूंदी, आहिनि कोन। सभु ध्यान में, संत ध्यान में, संगत ध्यान में, बस न शरीर जी ख़बर आहे, न मन जी, न बुद्धि जी। श्री राम। तन्मयता अची वेंदी, तन्मयता हिकदमि। बस देह ध्यास ई न रहंदो, देह जी भास ई न रहंदी। मूंखे साईं राजाराम साहब संत यादि अची विया। नेरन हलाईंदा पाण शदाणी दरबार जा सती पातशाही संत। पोइ विरांडे में वेहनि, सियारो हुजे उस त सर्दी में उस में मखियूं उस में वेहंदियूं आहिनि। अची हाणे नेरनि खाधो पीतो थींदो त मखियूं ईंदियूं त हीअं मखियूं वेठियूं हुजनि, अचनि पियूं, हलाइनि पिया नाश्तो, पाण पाए करके पंहिंजी युक्ति सां ॾियनि पिया। पर एतिरी देह जी ध्यास कान जो हीअं मख हकलनि न, भई लॻंदी आहे न, मखियूं वेठियूं आहिनि, कोई ॻाल्हि न। वाह राम राम। 40 मिंट ऑपरेशन थियो आहे मीरपुर में। भाई रामोमल असांखे पन्ने में हूंदो, भाई सीताराम भगत साईं सतराम दास साहब जो शिष्य कंवराम साहब जो गॾु बोलियो, चवंदो मां उहो डॉक्टर जे मथां बीठो ऑपरेशन महिल, कोई इंजेक्शन न, कोई सुंघण न, कॾहिं चरे जो ऑपरेशन थियो आहे 40 मिंट। पोइ संत बस वेठा ध्यान में। डॉक्टर ऑपरेशन पूरो करे जंहिंमहिल घड़ी खां पोइ समाधि खुली, ध्यान में आया। चयो अबा डॉक्टर ऑपरेशन शुरू कयो? चई साईं कॾो को थी वियो आहे। अरे संत बाबा ध्यान में तॾहिं त चवनि पिया, बाबा हकों सिकी छॾियो, कॾहिं न हकों जे अची वञे त तकलीफ़ न थिए असांखे। देह ध्यास न कयो, सत्संग कयूं था, देह ध्यास न। इन देह जे ध्यास हे कपिड़ा लटा खाधा पीता केतिरी असांजी सत्यानाश कई आहे। देह ॾेई ख्याल आहे, देह ॾेई ख्याल आहे, देह ॾेई ख्याल आहे। ओ सखी बाबा जंहिंजो मल्हायूं था 8-8 10-10 ॾींहं कपिड़ा, उहे भगत साहब जेके जोड़ी जा पाईंदो, उहे जोड़ी जा कपिड़ा। 4 वॻा 11 महीना हिंदुस्तान घुमियासीं। 4 वॻा बाबा खे, 4 वॻा मुंहिंजा, हिक ई टीन में। गेवारो 18 सिरे जो टीन, 4 बाबा जा वॻा, 4 मुंहिंजा, कोई दिक्कत नहीं। राम राम। छा जो कपिड़ो वठणो आहे, हिंदुस्तान वरितोसीं न पातोसीं, बस। देह ध्यास न थे। ब्रह्मज्ञानी के मन परमानंद वाह फकीर चाहे पहने को एक लंगोटी बस। राम राम। पहने को एक लंगोटी बस।
विच विच में मां केतिरियूं नीति शास्त्रनि जूं ॻाल्हियूं ॿुधायां। स्त्री साम्हूं अची वञे, पुरुष खे लेटणो न आहे, पुरुष लेटियल नज़र न अचे, हा नीति जी मना आहे। हाणे हे पुरुष जे लाइ सिख्या आहे, स्त्री लाइ सिख्या आहे। पंहिंजा असां वेठा आहियूं, पुरुष चाहे लंगोटी में वेठो रहे, अंगोछे में वेठो रहे, पुरुष उघाड़ो न आहे। स्त्री जो कुछ भी अंग खुलियल आहे उहो उघाड़ो आहे नीति शास्त्र में, पुरुष उघाड़ो न आहे। छा सम्झियो? असां भारत में वेठा आहियूं, पुरुष जेकॾहिं लटाल थी वेठा त उनखे उघाड़ो न सॾिबो आहे, भुल न खाओ। असां कॾहिं वेठा हूंदा आहियूं या गंजी लाथी वेठा हूंदा, मां हीअं ईंदियूं हीअं टिजी वेंदियूं, अड़े पुरुष उघाड़ो न सॾिबो आहे, बेसमझाई न कयो, इहो असांजो कर्तव्य आहे खणी पायूं, न आहे त तव्हांखे सम्झणो न आहे। छा सम्झियो? ये ॿई पासा सम्झण जी कोशिशि कयो। पुरुष खुलियो सनानु कंदा हुआ, हे त हाणे सभिनी लाइ कमरा थिया आहिनि, ज़ैफ़ां ढक में कंदियूं, खूह हूंदा हुआ, सॼी ख़ल्क ईअं कंदी, नदियुनि ते, वाहन ते, तलावनि ते। स्त्री कपिड़ो छो लाहे, बिला शक करे नदी में सनानु, कपिड़ो छो लाहे? इहे त श्री कृष्ण सिख्या ॾिनी। तव्हां वस्त्र लाहे करे सनानु छो कयो? श्री राम। हाणे कपिड़नि पाइण जो जेको धोइण जो रोज़ रवाज थी वियो आहे, इहो तॾहिं भारतीय संस्कृति इन ख्याल सां हुई त मर्दानी धोती, ज़नानी धोती। हे गरम देश आहे, बसि छाजा ब्लैकेट, छाजूं गंजूं, छाजा हे टपड़, बसि धोती ॿधणी आहे, उन में सनानु करणो आहे, वरी उहे लपड़े करे ॿी जेका मथां ॿधीसे, जेके अंगूश ॿधंदासीं, राम, बसि वरी उस ते सुकाइणी आहे, उनखे धोइणो छाजो आहे? भाई बहराम साहब कंदा हा इहा शइ, भाई मंगूलाल महाराज चवंदा भाई बहराम भारतीय संस्कृति हले थो त 8-10 ॾींहं धोती धोपदी, बसि वरी उहा ई सुकाए करे वरी वेड़े रखदा, वरी सुभाणे जो पाईंदा, ईअं ई हलंदो। रोज़ लाहिण जो मतिलबु इहो थोड़ी आहे त उहे खारनि में, साबुणनि में, हुननि में एतिरी ख़राब थी आहे। अड़े मिटियूं त अॻे हूंदियूं, हाणे त अहिड़ा फर्श लॻा पिया आहिनि, राम राम राम। बसि फैशन असांखे त हिते ब्रह्म ज्ञानी के घर सदा आनंद, सदा आनंद, प्रभु जे प्रेम में घर सदा आनंद माना सम जी बुद्धि। छा जी? सम। परमात्मा सम्मान, परमात्मा न खां वठी चोटी ताईं बराबर बराबर खून जे दौर में हले थो, नसनि में हले थो पियो, इहो सम। त जेको सम में रहंदो उहो सदाईं आनंद में रहंदो। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। ब्रह्म ज्ञानी के घर सदा आनंद, ब्रह्म ज्ञानी सुख सहज निवास। सुख सहज माना ज्ञान। ज्ञान कहिड़ो? पंहिंजे स्वरूप जो ज्ञान, मां केरु आहियां, बसि। श्री राम। सदाई पंहिंजे स्वरूप जे ज्ञान में आनंद में रहंदो ब्रह्म ज्ञानी पुरुष, जंहिंखे ब्रह्म जो ज्ञान आहे। ब्रह्म ज्ञानी सुख सहज निवास, नानक ब्रह्म ज्ञानी का नहीं विनाश। ब्रह्म ज्ञानी जेके पुरुष आहिनि वरी जनम जे चक्कर में न ईंदा। विनाश माना नाश थियणु, नाश थियणु माना शरीर मरी करके वरी जनमण में अचे न, उन्हनि ब्रह्म ज्ञान महान पुरुषनि जो वरी जनमण जो चक्कर न थींदो। जेके पंहिंजे सदाई आनंद में आहिनि, स्वरूप जे ज्ञान में आहिनि। त असांजा बाबा साईं सखी बाबा जंहिंजे दर ते आया आहियूं, चलो बसि बणिजऊं। राति बि वेनती रखी वई, गुण वधायूं, पाण खे ॾिसूं केतिरो गुण वधियो, दया जो, दान जो, खिम्या जो, सबर जो, गुणनि सां सिंगारी पहुची, अवगुणनि खे दबाए रखूं, बसि राम। अवगुण जेके आहिनि, जीअं ॿेड़ी में छिद्र टुंग थी वञे, उन में पाणी अचे, टुंग वॾो हुजे नंढो हुजे, ॿेड़ी खे ॿोड़े कंदो। तीअं शरीर रूपी ॿेड़ी में जेकॾहिं अवगुण अची वियो त विनाश ॾाढे वठी वेंदो। कुल बि लॼाईंदो, सॼी इज़त बि, शान बि। राम। प्रभु खां कृपा घुरो असां, छल अवगुण न अचे।
बस गुण प्रभु जान कृपा करे दे जंहिं गुणनि ते हली असां जीवन सुखमय गुज़ारियूं त साहिब चंदा ब्रह्म ज्ञानी सुख सहज निवास ब्रह्म ज्ञानी सदाई पंहिंजे ॼाण वारा हिन मन चोले में बाबा इहो न चोलो वियो त बसि पोइ ॿियूं चूड़ियूं त असांजे इन जे लाइ आहिनि। निंद्रा भोजन भोग भय या पस पुरख समान नर ज्ञान जी अधिकता ज्ञान बिना पशु जान। नर जी अधिकता इन में आहे त पंहिंजे स्वरूप जी ॼाण हुजे। नर ज्ञान निज अधिकता बस ज्ञान जी पंहिंजे ज्ञान जी मां केरु आहियां बस इहा ई अधिकता आहे। नानक ब्रह्म ज्ञानी का नहीं बिना सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम। सुख मनी सुखन जी मणी आहे प्रभु जो नालो अमृत आहे बस सदाई हृदय में वसाइबो जेके भगत वसाए करे सदाई आनंद माणनि था। हाणे प्रभु जी धुनी मल्हायूं। सखी बाबा सभिनी ते कृपा करे दरायलनि ते कणा प्रसाद जी तैयारी कयो हलाइण जी। श्री राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय जय राम 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 ओंकार सत करतार एक ओंकार सत करतार जप मोरी रसना एक ओंकार सत करतार करतार कर बेड़ा पार सत करतार कर बेड़ा पार जप मोरी रसना सतनाम 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 जी श्री वाह गुरु जी सतनाम 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 जी वाहेगुरु जी तेरो नाम जी तेरो नाम जी उठ जपना बाबा तेरो नाम जी वाह वाह जपना बाबा तेरो नाम जी सतनाम सतनाम जी श्री वाहेगुरु जी सतनाम 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 जी वाहेगुरु बोल गुरु नानक देव सखी बाबा साहिब की